अस्सलामु अलैकुम। आउं हुसन अब्बास आहियां। सिंध में हीरोगिरी हले पई। सिंध जो वज़ीर आला मुराद अली शाह साहब ऐं संदसि साथी उन जे कोरोना वायरस अचण सबबि वॾियूं तारीफ़ूं करे रहिया आहिनि। उन जे कारकर्दगी ते ॾाढो ख़ुशि आहिनि ऐं मुराद अली शाह हीरो थी वियो आहे। मूं बि सोचियो त छो न मुराद अली शाह जी तारीफ़ कयां, जेको जंहिंजी हुकूमत 13 सालनि खां मुसलसल सिंध में आहे। दुनिया में ईअं किथे बि कोन थियो आहे त कंहिंजी 13 साल मुसलसल हुकूमत हुजे ऐं उहो खितो तरक़ी न करे। यकीनन सिंध बि वॾी तरक़ी कई आहे पीपल्स पार्टीअ जे क़यादत में। सिंध जा रोड रस्ता, सिंध जूं अस्पतालूं, सिंध जा स्कूल, सिंध जूं डंडूं, सिंध जो इन्वायरमेंट, सिंध मां वण उन्हनि जो वढिजणु, इहा हिकिड़ी वॾी तरक़ी आहे। उहा तारीफ़ ठहे थी। सिंध में दुनिया जहान जूं ख़तरनाक बीमारियूं 13 सालनि खां पलजंदियूं रहियूं ऐं माण्हू उन्हनि जो खाज बणिजंदा रहिया। मुराद अली शाह साहब जे कन ते जूं कान चुरी ऐं उहो करप्शन उन मथां करप्शन उन मथां करप्शन, खरबहा रुपयनि जी करप्शन कई आहे पीपल्स पार्टी ऐं उनजे साथारनि। तारीफ़ त उनजो हक़ु आहे, तारीफ़ थियणु खपे। मां बि कयां थो उनजी तारीफ़। तव्हां अंदाज़ो लॻायो त मुराद अली शाह कोरोना वायरस जे ख़िलाफ़ु फंड क़ाइमु कयो आहे, जंहिंमें पंहिंजी पघार सेक्रेटरी, MNAs, मिनिस्टर, MPAs उन्हनि जूं पघारूं, पर पटे वारनि ऐं क्लार्कनि जूं पघारूं बि उन में शामिलु थींदियूं ऐं इहो टोटल को 3-4 अरब रुपया थिया आहिनि। जेका सिंध में अरबें रुपयनि जी करप्शन कई आहे पीपल्स पार्टीअ, उहा करप्शन, जंहिं करप्शन मां उन्हनि दुनिया जहान ख़रीद कयो आहे, जेकॾहिं उन करप्शन जो कुझु हिसो, कुझु खरब रुपया सिंध जे माण्हुनि खे मोटाए ॾियनि, जेके हिन वक़्तु बेरोज़गार थी विया आहिनि, बदहाल आहिनि, जिन जी पोज़ीशन ॾाढी ख़राबु आहे, रोज़ आणनि रोज़ चाढ़नि वारी जिन जी सूरत हाल हुजे, उहे किथां हिन खे अफोर्ड करे सघंदा। छा वज़ीर आला उन्हनि माण्हुनि खे उहे पैसा मोटाए ॾींदो जेके उन्हनि करप्शन करे सिंधी माण्हुनि जा घर लुटिया आहिनि? ऐं सम्झां थो त 13 सालनि में जेको हिननि कमायो आहे, करप्शन करे कमायो आहे, उनजो कुझु हिसो हिन फंड में शामिलु करणु खपे ऐं कुझु हिसो सिंध जे माण्हुनि खे मोटाए ॾियणु खपे। माण्हू ॿाहिरि न निकिरी सघंदा। हीअ कोरोना वायरस जेका 3 आलमी जंग जी शुरूआति आहे, उन में माण्हू बर्बादु थी वेंदा। घरनि जा घर, ॻोठनि जा ॻोठ, शहरनि जा शहर, ख़ानदाननि जा ख़ानदान बर्बादु थियणु वञनि पिया। इहा हक़ीक़त आहे, इहो सच आहे, इन खां इनकार न कयो। महिरबानी करे वज़ीर आला खे खपे त सिंध जे माण्हुनि खे करप्शन मां जेका हाणे करप्शन कई आहे उहे ॾोकड़ मोटाइजे, त जे सिंध जा माण्हू 4-5 महीना घरनि ताईं महदूद रही पंहिंजो गुज़र सफ़र करे सघनि। तारीफ़ मां बि कयां थो त उहो ॾाढो सुठो कमु पियो करे सिंध में, पर उन सिवाइ करप्शन जे ॿियो को बि बहितर कमु कोन कयो आहे। सभु शहर बर्बादु थियल आहिनि, इन्वायरमेंट बर्बादु आहे। माण्हू जेके हज़ारे बीमारियुनि में मुब्तला आहिनि, उहे कोरोना वायरस खे अफोर्ड न करे सघंदा। उन करे आउं सम्झां थो जिते शर्जील मेमण फोकल पर्सन मुक़ररु थिए फंड जो हैदराबाद में, तव्हां छा था सम्झो उते करप्शन केतिरी थींदी? ही करप्शन में गरक थियल आहिनि। हिननि जी तारीफ़ न करे हिननि खे वधीक मथे ते न चाढ़ियो, हिननि खां हिसाब घुरो। उहो हिसाब जो वक़्तु अची वियो आहे। बजाए जो दॿिलियूं वॼाइण जे, मुराद शाह जा बूट चटण जे, बहितर आहे त मुराद शाह जो इहो बूट ऐं कपिड़ा लाहे ऐं उनखे नंगो कयो, उन खां पैसा वठो, जेके उन सिंधी माण्हुनि जा पैसा पीपल्स पार्टीअ खाधा आहिनि। मां सम्झां थो समझदारनि जे लाइ इशारो काफ़ी आहे।